हल चंगी तरह फर्नीचर दा असल औजार तेज गला इन सां छा कबो आहे गुनिया माप जी हे हथोड़ी कोका फर्नीचर जे कम जी हे सफ़ाई जे लाइ रंधो कीअं हणबो हीअं हणबो आहे हीअं हे टुंग कढबो आहे हीअं हिन सां हीअं हे कारा हीअं वढबी आहे कीअं वधबो हीअं सही कम पूरा थी वियो एक मिनट ॿुधाई ये टुंग कढण हल कढण दा अच्छा बस हिते घणा थी विया ऐं हे छा आहे मां आहियां फर्नीचर जो मिस्त्री हा सीनियर मिस्त्री अच्छा छा कबो आहे इन सां फर्नीचर जो कमु कंदो आहियां हा 50 साल खां 60 साल खां वठी यको अच्छा हा गला गला मां ड्रेखण आया तेन मचो रे करूं कारीगर असर आहियां ड्रेखण सीनियर मिस्त्री ड्रेखण अंग्रेजी कमु फर्नीचर सभु कुझु कंदा आहियूं अच्छा हा सभु कम सभु कमु फर्नीचर दर बेड सॼी कुर्सियूं कॿट दरवाज़ा ठाहींदा आहियूं खटूं बि खटूं बि काठ जी हाँ जगह कबट वबट हर शइ कॿट शीशण ते काठ जी जगह जॻहियूं ठाहींदा आहियूं वॾियूं फर्स्ट क्लास फर्नीचर ठीकु आहे मकाना खणंदा आहियूं अच्छा तेज गला हा थोड़ो कम सिखार बसि इन सां थोड़ो मापे ॾिसार हिन सां हे थींदो आहे जो माप थींदी आहे पेंसिल अच्छा पेंसिल सां खणी बसि ॿुधा ॿुधा इन सां कीअं मापबो हीअ माप कंदा आहियूं हिन सां सॼो कमु हिन ते हलंदो आहे अच्छा माना हे लीका पात्या वई हा हे लीका हे हणांसि थो नी हे मल छा तूं ठाहीं सही हे खटूं हींअर थो ठाहियां जी जी मिस्त्री माना माप तो करी उतरी हा सीनियर मिस्त्री आहियां हे खट ठाही अथऊं चओ कोन के करी चओ हे खट ठाही अथऊं हे खट ठाही अथमि हिकिड़ी ॿी हीअ ठाहियां थो इहा ठाही अथई हा हाणे हे ठाहींदे हे सही औजार ॿोजार लिखी बस बंद कर बसि बंद कर हलो खोड़ दिया।